हिकु भेरो बिलावल सां मिलण थी चाहियां। हिकिड़ी मयार रहिजी वई आहे, आख़िरी मयार। आशा, तो को भाव तो नथो थे? छाजो भाव? केड़ो भाव? हिकिड़ो भाव आहे। केड़ो? किथे तूं नाराज़ त न थींदी जेकॾहिं मां इहो चवां त मूंखे इन ॻाल्हि जो भउ आहे किथे तूं मुंहुं त न मटाए वेंदी? चरी, ये केड़ियूं ॻाल्हियूं थी करी? अलाए छो अहिड़ियूं ॻाल्हियूं दिलि ते हुरी थियूं अचनि। जॾहिं त मूं सभिनी खे पुठी बि ॾिनी, पोइ बि तूं ईअं थी सोची? ऐं मां तुंहिंजे पुठियां आहियां ऐं मौत पाण ॿिन्ही जे पुठियां आहे। तूं छा थो सम्झी त ही सरदार चुप करे वेही रहंदा? उन्हनि जूं अनाऊं पाण ॿिन्ही जी मर्ज़ी खे लेखे में न आणी ईंदियूं। पर पाण हिते न रहंदासीं। तॾहिं केॾांहुं हलंदासीं? ही मुल्क ई छॾे हलंदासीं। वञण ॾींदा? चरी, अञा के माण्हू आहिनि जेके पाण जहिड़नि जा हॾ ॾोखी थींदा आहिनि। ऐं तूं ॾिसजांइ, ही इंसानी हक़नि वारा ऐं प्रेस वारा पाण ॿिन्ही खे अकेलो न छॾींदई। सोचां थी उहे बि असांजो केसि ताईं साथ ॾींदा। तव्हां अॼु जूं अख़बारूं पढ़ियूं आहिनि? न यार, टाइम ही कोन थो मिले। छो, का ख़ासि ख़बर आहे छा? हू आशा ऐं बिलावल वारे मामले ते आशा जी बिरादरी वारा माण्हू हिकु थी विया आहिनि। इलाइक़े में वॾी छिकताण थी वई आहे। होॾां ॻोठनि मां ॿियनि माण्हुनि जी बि लॾ पलाण शुरू थी वई आहे। ओह नो। ऑफ कोर्स, ॻोठनि में त मोर्चा बि ठही विया आहिनि। पुलिस बि मुक़ररु कई वई आहे। होॾां ॿिए पासे सरदारनि जूं गॾिजाणियूं बि हलनि पियूं। ॿिन्ही धुरनि जा माण्हू हर हाल में जोड़े खे वापसि कराइण था चाहिनि। पोइ छा सूरत हाल थींदी? असां ॿिन्ही जूं हयातूं बचाइण जी कोशिश में आहियूं ऐं केतिरा ई बासर ऑफिसर असांजी हेल्प करण जे लाइ तयार आहिनि। आशा ऐं बिलावल ॿाहिरि बि वञणु चाहिनि था। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन खां वधीक ॿियो को बि रस्तो कोन्हे। कीअं मिसेस समीना? हाँ बिल्कुलु। मूं जज साहब खे दरख़्वास्त ॾिनी आहे। ॿिन्ही सां मिली कुझु करियूं था। पर ईंदड़ हफ़्ते ॿुधणी जो मुक़ररु आहे। असां वुमेन फोरम पारां कोर्ट सॻोरी खे दरख़्वास्त कंदासीं। आयशा ऐं बिलावल खां बि दरख़्वास्त वठबी ऐं जेकॾहिं हू सम्झनि था त असीं ते महफ़ूज़ न आहियूं त पोइ कोर्ट खे खेनि ॿाहिरि वञण जी इजाज़त जी इस्तदा कंदासीं। पर मां हिकु ॻाल्हि ॿुधायां, इहो यादि रखिजो त बासर माण्हू सरकार में वॾो असरु रखनि था ऐं हू बि भरपूर कोशिशूं कंदा। ऐं असांजो मिशन बि इहो ई आहे त ॿिन्ही ॼणनि जी हयाती बचाई वञे ऐं हू पंहिंजी मर्ज़ी सां को फ़ैसिलो कनि। ऐं जेकॾहिं सरकार इन ॻाल्हि जी ज़मानत ॾिए थी त पोइ इन खां वधीक बहितर का ॻाल्हि ई कोन्हे। ठीक ठीक। तोखे मूं चयो ईअं न कयूं। ख़बर न आहे हाणे आयशा जो छा थींदो। मूं त न्याणी जो भलो सोचियो। अॼु जे दौर में अहिड़ा सुठा रिश्ता मिलण वॾी गनीमत आहे। पर ॻोठनि में यारी त किथे? तूं छा थी समझी? ॻोठ या ही नंढा शहर को फ़र्क़ु रखनि था? ग़रीबनि लाइ क़बीलाई रस्मूं हूंदियूं आहिनि, बाक़ी उन्हनि सरदारनि लाइ रिवाज ऐं रीतूं ॿियूं ई हूंदियूं आहिनि। निकाह खां एतिरा ॾींहं पोइ करीम शरारत कई न? एतिराज़ त अॻु में बि करे रहिया हुआ। बाबा, अधीअ खे कारी करे त कोन मारींदा? बाबा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि कबियूं। बाबा छा कयूं? गली गली रुगो इहो ई किसो हले थो। ख़दम जा पीउ, हाणे छा थींदो? दुआ कर जेका रब जी रज़ा हूंदी। बाबा, अधीअ लाइ कुझु कयो। बाबा, अल्लाह करे सब कुछ ठीक थी वञे।
धीअ अलाह बड़ी चङी कर असां कोर्ट जी इजाज़त सां अव्हांखे वुमेन फोरम जी ऑफिस में वठी आया आहियूं ऐं मां हिन फोरम जी चेयरपर्सन आहियां। अव्हां फिक्र न करियो, इंसानी हक़नि जूं तमामु तंज़ीमूं अव्हां सां गॾु आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी हिन मदद करण ते असीं ॿई तव्हांजा तमामु घणा थोराइता आहियूं। तव्हां छा था चाहियो ऐं कुझु सोचो थो? असीं हिते बि अजीब कैफ़ियत में आहियूं। केसीं ताईं रहंदासीं, केसीं ताईं जीअंदासीं? तॾहिं भला छा कजे? इहा पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे त इहे क़बीलाई रीतूं असांजे मौत जो घुर्जाऊ आहिनि। असांखे कारोकारी करे मारण जो उसूली या गैर उसूली फ़ैसिलो थी चुको आहे। इहा ॻाल्हि मां बि सम्झां थो। पोइ छा कजे? असां कोर्ट खां हितां निकिरण जी इजाज़त था चाहियूं। पर केॾां? किथे बि जिते असां ॿई ज़िंदगी जा कुझु पल सुख सां गुज़ारे सघूं, दिलि सां खिली सघूं, दिलि सां टहक ॾेई सघूं, हिक ॿिए खे परचाए सघूं, हिक ॿिए सां रुसी सघूं। बसि अहिड़ा के ॾींहं घुरिजनि, अहिड़ी का जाइ घुरिजे। तव्हां ईअं कयो, कोर्ट खे दरख़्वास्त ॾियो त असां लिकी ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था ऐं किथे बि कंहिंखे बि ॿुधाइण बिना हलिया वञूं। ठीकु आहे, असां अहिड़ी दरख़्वास्त ॾियूं था। सरदार साहब, अॼु सुबुह मूं वटि बिरादरी जा माण्हू आया हुआ। ॿुधायो त छा कजे? सरदार अली ने खान वारनि बि हिन महिल ताईं को जवाबु न आहे ॾिनो। कमाल खान, मूं चङनि मुड़सनि मार्फत खेनि चवरायो हो। उन्हनि खे काल्ह शाम वर्दी बि ॾियणी आहे, पर हिन महिल ताईं कोन ॾिनी अथऊं। ॿियो त मूं ॿियनि सरदारनि सां बि ॻाल्हायो आहे। छा था चवनि? उहे चवनि था त कोर्ट जी ॿुधणी ताईं ख़ामोश रहे। बाक़ी सरदार अली खान वारनि सां बि ॻाल्हायूं था। कमाल खान, तव्हां बि पंहिंजे माण्हुनि ते कुझु कंट्रोल कयो, ख़ामोश रहो। हा, बाक़ी DIG साहब आहे, हुन सां भले मिलो। पंहिंजो जेको मिनिस्टर सरदार आहे, हुन मथियनि खे चयो आहे त छोकिरी हर हालत में वापसि थिए। बाक़ी फ़ैसिलो त वठिबो ई वठिबो। तुंहिंजे छोकिरे जे इन हरकत करे असांजो सियासी कैरियर दाव ते लॻी वियो आहे। असांजा हिमायती उन्हनि जा सरदार राज जे दबाव में अची असां खां परे थी विया आहिनि। सरदार, छोरो बेहयाई ते लही आयो, घणो ई सम्झायो मां। अबे छोकिरी जा माइट बि त राज़ी हुआ न, सवाइ चंद माइटनि जे जिन एतिराज़ कयो। पर हैदर बश्क शरारती त शरारत करे विया न। आख़िर हाणे छा कजे? रही बश्क, इन खां सवाइ को हल कोन्हे, ॿिन्ही खे ॻोल्हणो पवंदो। जेका चटी भरणी पएव सा भरियो, इन सां खून रज़ी बि न थींदी। असांजा हिमायती सरदार पंहिंजी बिरादरी सां हूंदा। सरदार, तव्हां कोशिशि कयो, पंहिंजे सोट मिनिस्टर खे चओ त उन्हनि ॿिन्ही खे हथु कराए। पुलिस उन खां परे कोन वेंदी। सरदार कमाल खान जो माइट जेको इस्लामाबाद में वेठो आहे, उहो उन्हनि लाइ केॾियूं कोशिशूं थो करे। इहो ई त चवां थो त उन्हनि खे मौक़ो मिली वियो। न त तुंहिंजो छोकिरो हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे हथु लॻे, उहे जूता हणंदो सांस, सॼी ज़िंदगी यादि रखंदो, विसरी वेंदो इश्क मिश्क।